Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. शहीद नाजिम जोखियो के केस में MPA ॾियाम उवैस कोहराम समेत ॿिनि गार्ड से जिस्मानी रिमांड में 3 ॾींहनि जी वार। मलीर जी अदालत में केस जी ॿुधणी दौरान जांच ऑफिसर ॿुधायो त केस में नामज़द 2 जवाबदार रूपोश आहिनि। ॾियाम उवैस ऐं ॿियनि जवाबदारनि खां वधीक जांच करणी आहे। मक़तूल जे वकील तरफ़ां केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करण जी इस्तदा। अदालत ईंदड़ ॿुधणी ते अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध हाई कोर्ट जाली बैंक अकाउंट्स ऐं असासा केस में अली हसन ज़रदारी ख़िलाफ़ जांच रिपोर्ट तलब करे वरिती। अली हसन ज़रदारी जी परदेह वञण जी इजाज़त बाबति दरख़्वास्त ते जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो रिमार्क्स न त नैब PP MPA ख़िलाफ़ शाहिदनि जो जाइज़ो वठी रिपोर्ट पेश करे। नैब जी जांच ऑफिसर तरफ़ां अली हसन ज़रदारी खे परदेह वञण जी इजाज़त न ॾियण जी इस्तदा। वफ़ाक़ी काबीना तहरीक लब्बैक पाकिस्तान तां पाबंदी ख़त्म करण जी हतमी मंज़ूरी ॾेई छॾी। घरू वज़ारत पारां नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त TLP मुल्की आइन ऐं क़ानूननि जी पासदारी ऐं पुरतशद्दुद न बणिजण जो यकीन ॾियारायो आहे। पंजाब काबीना TLP तां पाबंदी हटाइण जी सिफ़ारिश कई हुई। ऐं T20 वर्ल्ड कप जे अहम मैच में न्यूज़ीलैंड अफ़गानिस्तान खे शिकस्त ॾेई भारत जा ख्वाब भोरा भोरा करे छॾिया। भारत सां गॾु अफ़गानिस्तान बि मेगा इवेंट मां आउट। पाकिस्तान लाॻीतो 5 मैच बि खटी वरिती। स्कॉटलैंड खे 72 रन सां शिकस्त। पहिरियों सेमीफाइनल 10 नवंबर ते इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड जी टीम्स में थींदो। 11 नवंबर ते पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया दू बदू थींदा। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ज़माने ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक।